العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين। मुझा प्यारा दोस्तों भाईरो, ज़ुल्हज शरीफ जो महीनो पंजे पुजाणी ते पहुंचण वारो आ। हिन महीने जे अवाखिर तारीखुन मां कंहिं तारीख ते बइख्तिलाफ़ रिवायात नबी जो प्यारो यार वफादार हजरत सैयदना उस्मान गनी जो ॾियारो अचे थो। दिल चवे थी त सोने नबी जे इन यार जे बारे में तव्हां खे कुछ ॿुधायां। बराबर गर्मी भी घणी आ, पर अल्लाह कंदो ही जेके घड़ियों तू वेठे ये पघर जा कतरा भी क़यामत जे ॾियारे शाहिदी ॾींदा। मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन माहू, ऐं उहे माण्हू जेके इन महबूब सां गॾु आहिनि, मुहम्मद करीम सां गॾु आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो त मदीने वारे सां गॾु आहिनि। जेके मदीने वारे सां गॾु ऐं जिन जी क़ुरान शाहिदी ॾिनी गॾु हुजण जी। भाग त हिननि जा न, बख्त हिननि जा न, मदीने वारे साईं सां गॾु। वल्लज़ीन माहू, ऐं उहे माण्हू जेके मदीने वारे साईं सां गॾु आहिनि। इहे बख्त वारा, इहे भाग वारा जन खे मदीने वारे मीर जी संगत, सिहाबत, सोबत ऐं मईयत नसीब थी। मदीने वारे मीर फरमायो त जे ईमानदारी सां मुझे न जी पुठीअ जी ज़ियारत कई, इन तां बि दोज़ख जी बाहि हराम। इन खे जहन्नम जी बाहि न साड़ींदी। ऐं जन खे मदीने वारो मीर भाकुर पाए, जन खे मदीने वारो साईं पंहिंजी मईयत, पंहिंजी रिफ़ाक़त, पंहिंजी संगत हिते बि ऐं हुते बि। सुभान अल्लाह। उन्हनि खुश नसीब, उन्हनि बख्त वारनि असहाबन मजां हिकिड़ो असहाबी हजरत सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु। वल्लज़ीन माहू, जेके मदीने वारे मीर सां गॾु आहिनि। इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे ऐं इमाम इब्न माजा रिवायत आंदी आहे हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां। मदीने वारे साईं फरमाया त लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीकुन फिल जन्नत व रफ़ीकी फीहा उस्मान। हर नबी जो हिकिड़ो रफ़ीक, उन जे असहाबनि मां हिकिड़ो रफ़ीक जन्नत में उन सां गॾु हूंदो। ऐं मुंहिंजा 1.25 लख असहाबी आहिनि, उन्हनि सभिनी मां उस्मान मूं सां गॾु जन्नत में। अञा बि हाँ न ठरियो मुंहिंजो। असांजो नबी जंहिंखे दुनिया में बि गॾु रखे ऐं जन्नत में बि गॾु रखे। मवाली जो हले, छा ते दिमाग़ ख़राब थियो। उस्मान गनी जे शान में घटि वधि ॻाल्हाइण वारा अॼु बि मदीने शरीफ वञनि
त मुस्तफा जी पेरां दी पाक खां जन्नतुल बकी में हजरत उस्मान मदीने वारे मीर जो पाड़े सिरी आज वरी जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो दुनिया सिकंदी जन्नत जे वञण जे लाइ दुनिया तड़पंदी त जहन्नम जी बाहि खां बचा जन्नत ॾे वञा मदीने वारो साईं फरमाईंदो त उस्मान मूं सां हलंदो आहे भाग वारो आहे बख़्त वारो पोइ जंहिंखे मदीने वारो मीर पंहिंजो बणाए पंहिंजे सीने सां लाए जंहिंखे पंहिंजो कुर्ब इनायत वेझड़ाई नसीब करे पोइ अदा तूं उन जे शान में घटि वधि न ॻाल्हाए उन जे शान में गुस्ताखी न कर बेअदबी न कर न त पंहिंजी दुनिया बि बर्बाद कंदे पंहिंजी आख़िरत बि बर्बाद करे छॾी जेके उस्मान गनी जा दुश्मन आहिनि न उन्हनि खे न हिते सुख मिलंदो न हुते उस्मान उहो आहे जेको ज़िन्नूर आहिनि ॿिनि नूरनि वारो जंहिंजो जिस्म बि नूर वारो जंहिंजो रूह बि नूर वारो इन जे करे उस्मान ज़िन्नूर आहिनि उस्मान गनी जंहिंजे राति ईअं गुज़रंदी आहे जो हेॾो ज़बान सां क़ुरान ऐं वजूद निमाज़ में निमाज़ नूर आहे ॻाल्हायो निमाज़ नूर आहे ऐं क़ुरान बि चओ क़ुरान बि ऐं निमाज़ बि नूर आहे राति थींदी आहे हज़रत उस्मान गनी निमाज़ शुरू कंदो आहे हिकिड़ी रकात में 83 पारा क़ुरान जा पूरा घणा कुरान पढ़े तो उस्मान पढ़े रोए अखियुनि मां लुड़क वहनि निमाज़ बि हले पई क़ुरान जी तिलावत बि हले पई निमाज़ नूर क़ुरान नूर ॿ नूर गॾिजी विया उस्मान थी वियो ज़िन्नूर इंसानी तारीख़ में हजरत आदम खां वठी क़यामत ताईं को बि अहिड़ो इंसान न थियो आहे जंहिं हिकिड़े इंसान जे निकाह में नबीअ जूं 2 न्याणियूं अचनि जे इहो खुशबख्त इंसान आहे इंसानी तारीख़ जो मुनफरिद इंसान हज़रत उस्मान बिन अफ़ान जंहिंखे मदीने वारे मीर पंहिंजी हिकिड़ी न्याणी रुकैया ॾिनी वफ़ात करे वई त वरी उम्मे कलसूम ॿी न्याणी परणाई मदीने वारे साईं फरमायो त जेकॾहिं मूं वटि 40 न्याणियूं हुजनि हा ऐं उस्मान जी घरवारी गुज़ारींदी वञे हिकिड़ी परणायांसि ॿी परणायांसि उहा गुज़ारे वञे 3 परणायांसि 40 न्याणियूं हुजनि त बि पंहिंजे न्याणियुनि जो घोट उस्मान खे बणाया मुंहिंजी दिलि ईअं चाहींदी अॼु हिकिड़ो बदबख्त बदनसीब मवालो उस्मान गनी जे शान में बेअदबी थो करे गुस्ताखी जा लफ़्ज़ थो ॻाल्हाए छा तव्हां पंहिंजी न्याणी के अहिड़े माण्हू खे ॾींदो जेको सुठो न हुजे उनखे पंहिंजी न्याणी परणाईंदो तूं पंहिंजी न्याणी के अहिड़े माण्हू खे नथो ॾेई सघीं जेको तोखे पसंदि न हुजे ऐं मदीने वारे मीर पंहिंजूं 2 न्याणियूं अहिड़े माण्हू खे ॾिनियूं जेको सुठो न हुयो तुंहिंजे नज़र में अड़े जंहिंखे मदीने वारे मीर सुठो सम्झो तॾहिं त पंहिंजूं न्याणियूं ॾिनई न उनखे ऐं साईं फरमाइनि था तव्हां रिश्ता पाण कंदा आहियो ओड़ो पाड़ो ॾिसी जाचे परखे रिश्ता कंदा आहियो पर मुंहिंजे न्याणियुनि जा रिश्ता अल्लाह 7 आसमान खां मथे कया सुभान अल्लाह सुभान अल्लाह कंहिंजो बाबू निकाह करे रिश्तो कंहिंजो चाचो मामो सौट मासाद नानी ॾाॾी पुफी मासी
पर उस्मान गनी जे लाए कुआर जो इंतखाब मोहम्मद करीम जूं न्याणियूं इहो इंतखाब ज़मीन ते न थियो, आसमाननि वारे रब पाण इंतखाब कयो। हाँ सुभान अल्लाह। असाबिकूनल अव्वलून जेके अॻु ईमान आणण वारा, अॻु नेकी हासिल करण वारा, उन्हनि सहाबनि में चौथो नंबर उस्मान गनी। पहिरियां पहिरियां जन ईमान आंदो न, अबू बकर सिद्दीक ईमान आंदो, हजरत मौला अली ईमान आंदो, हजरत सैयदा खदीजतुल कुबरा ईमान आंदो, चौथे नंबर ते ईमान आणण वारो मुहम्मद मुस्तफा सां सिर जो सौदो करण वारो उस्मान बिन अफ़ान। ऐं उन्हनि छहनि माण्हुनि मथां उस्मान गनी आ जन के मदीने वारे मीर जन्नत जी खुशखबरी ॾिनी। उन्हनि 10 माण्हुनि मां उस्मान गनी आ जन के जेरे जन्नती मुबारक मिली। ऐं उन्हनि 6 माण्हुनि मां उस्मान गनी आ जो हुजूर दुनिया तां रुख़सत थिया, जन 6 ॼणनि ते हुजूर राज़ी हुया, ख़ुशि हुया, उन्हनि 6 मथां उस्मान गनी आ जंहिं ते मुर्शिद राज़ी, मुर्शिदनि जो मुर्शिद, मदीने वारो ताजदार जंहिं ते राज़ी। हाय हाय हाय, जंहिं ते लजपाल नबी राज़ी थी वञे न, उन ते अल्लाह बि राज़ी आहे, उन ते मलाइक बि राज़ी आहिनि, काइनात उन ते राज़ी आहे। बाक़ी जे मवालो कावड़ियो त छा थी पियो? मवाले जो राज़ी रहण या नाराज़ रहण को फ़र्क़ नथो पवे। जंहिं ते अल्लाह राज़ी, जंहिं ते रसूलुल्लाह राज़ी, चओ इहो उस्मान गनी आहे। ॻाल्हाए इहो केरु आहे? हज़रत सैयदना उस्मान बिन अफ़ान आ, जंहिं ते अल्लाह ऐं उन जो हबीब राज़ी आहे। सुभान अल्लाह। बाक़ी जन ते अल्लाह राज़ी हूंदो आहे, उन ते दुनिया काइनात राज़ी हूंदी आहे, सवाइ शैतान एंड कंपनी। समझो था? इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आ, मदीने वारे साईं फरमाता इन्नी ला अंजुर इला शयातीनिल जिन्न वल इंस कद फर्रू मिन उमर। मां ॾिसां थो, पंहिंजे अखियुनि सां मां ॾिसां थो त जेके शैतान जिन्ननि मां आहिनि ऐं इंसाननि मां जेके शैतान आहिनि, उमर खे ॾिसनि था त टहनि था, भॼनि था। केर था भॼनि? केर था भॼनि? शैतान। इंसाननि ऐं जिन्ननि मज़ा जेके शैतान आहिनि, उमर खां भॼंदा, उस्मान खां भॼंदा शैतान। पर मोमिन त चवंदो त हे काश जे उमर जो दीदार थिए, काश जे उस्मान जी ज़ियारत। आई समझ में या न आई? आई समझ में या न आई? तूं ॻाल्हाई नथो रे? हाँ, उस्मान जो शान न तो वणई? सुभान अल्लाह। इमाम इब्ने असाकिर इब्ने अब्दी हजरत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास का रिवायत आंदी है, मा फिस समाए मलकुन इल्ला वहुव युवक्किरु उमर। आसमान में हिकड़ो बेड़ो मलाइक न आहे जेको उमर जी ताज़ीम न कंदो। आसमान जा हड़ई मलाइक उमर जी ताज़ीम कंदा आहिनि। वला फिल अर्द शैतानुन इल्ला वहुव यफरकु मिन उमर। ऐं ज़मीनुनि ते को बि शैतान न आहे जेको उमर खां टहंदो न। छिरक भरे भॼे पोइते हटे, उमर जे पाछे खां बि शैतान भॼंदो आहे। चओ आसमान जा मलाइक उमर सां मोहब्बत रखनि ऐं ज़मीन जा शैतान सुहिणे उमर खां नफ़रत कनि, टहनि।
सारी कायनात में मुस्तफा जे यारन जी रब मोहब्बत रखाई है। अबू बकर जी मोहब्बत, उमर जी मोहब्बत, उस्मान जी मोहब्बत, मौला अली त दिलन जो मालिक का सिरन जो साईं। मौला अली त असांजे दिल जो दिलबर आ, अखियुनि जो ठार आ। चओ अखियुनि जो ठार आ, साह जो सिंगार आ। असांजो अली असां प्यार आ। ॻाल्हायो असांजो अली असां प्यार आ। नबी जे हर यार असां असांजो प्यार आ। साईं फरमाइनि था त ज़मीन ते अल्लाह जे खज़ाननि जा खज़ानची ॿ अथव, अब्दुर रहमान बिन औफ ऐं उस्मान गनी। अल्लाह जे खज़ाननि जा खज़ानची। सुभान अल्लाह। रब जे खज़ाननि जा रब जा खज़ाना वंडनि था ऐं वो वंड सुन्नियुनि खे मिले थो तॾहिं सुन्नी ख़ुशि आहे। जेके महरूम आहिनि उहे छो मोहबत रखंदा? समझो था ॻाल्हि खे? अड़े ई ॻाल्हियूं खोले न कबियूं न जो अकुल वारा समझी बि वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। उस्मान गनी तुंहिंजा उम्मत ते लख थोरा, क़ुर्आन कयो गॾु तो गुण गाइण खां गौरा। उस्मान गनी तुंहिंजा उम्मत ते लख थोरा। मस्जिद नबवी जमायत वधी वई, प्लाट सोढ़ो थी वियो, माण्हू मापन न पिया। साईं फरमायो केर आ जेको मुंहिंजी मस्जिद खे कुशादो करे, मां उन जे एवज़ में जन्नत ॾींदुमि। गनी थियो गनी। या रसूल अल्लाह मुखे मोकल ॾियो, आऊं थो प्लाट ख़रीद करे तुंहिंजी मस्जिद नबवी खे कुशादो कयां। साईं फरमायो मुंहिंजे मस्जिद खे कुशादो तूं कर, तुंहिंजे लाइ जन्नत विकणी थो ॾियां तोखे जन्नत। उस्मान खरीदार, मदीने वारो साईं विकणण वारो। अबा विकण बि उहा शइ जेका पंहिंजी मिल्कियत हुजे न। हाँ तुंहिंजी बनीअ ते केर अचे को हथड़ो त रखे त दोॾा कढी छॾींदे। चवंदे न तूं केर थींदो ई मुंहिंजी बनीअ जे मथां अचण वारो, को फीस घणी मां पेर उगे न त तुंहिंजा कन ॻाढ़ा थी वेंदा। पराई शइ न वठ भी आ न विकण भी आ। पंहिंजी शइ माण्हू विकणंदो बाहे, ठीके ते बि ॾींदो आ, ओधर बि ॾींदो आ, कंहिंखे नफ़ो वठण बि ॾींदो आ। जन्नत खे मदीने वारो साईं थो विकणे, मालूम थियो त जन्नत मदीने वारे जी आ। ऐं वाह जंहिं जन्नत खे ख़रीद करे पंहिंजी मिल्कियत बणाए छॾियो सो उस्मान गनी आ। वरी जेॾी महिल साईं जन ग़ज़वे तबूक ते पिया वञनि, जैशुल उसरत तंगी वारो लश्कर, साईं फरमायो त केरा जेको मुंहिंजे ग़ुलामनि जी मदद कंदो, केरा जेको चंदो ॾींदो, मां उन जे एवज़ उन खे जन्नत विकणी थो ॾियां। उस्मान गनी टे भेरा उथियो, हर भेरे मुस्तफा का जन्नत खरीद करे वरितई। साईं फरमायो मुझे मदीने में मिठे पानी जी खोट आ,
बीर रूमा वारो खूह यहूदी जी मिल्कियत आ मुसलमानन के पैसन से पीण जो पानी पैसन से विकणी तो जे केरा जेको मुझे मदीने वारन के मिठो पानी पीरे रूमा जो खरीद करे दीदो एवज में मां मोहम्मद जन्नत उस्मान गनी अर्ज कयो या रसूल अल्लाह वो मुझा आका आऊं तो जन्नत खरीद कया मुझे दिलबर नबी का उस्मान गनी 3 भेरा या 4 भेरा जन्नत खरीद करे हाँ सौदो मुस्तफा करे शाहिद अल्लाह हुजे खरीदार उस्मान गनी हुजे सुभान अल्लाह ओ दई न्याणियूं नबीअ तोखे दामाद बणायो पंहिंजे हथ के सॼो तुंहिंजो हथ सां मिलायो एजाज तुंहिंजा अणखुट था ॼाणन जग सारा उस्मान गनी तुंहिंजा उस्मान गनी तुंहिंजा उम्मत ते लखें थोरा कुर्बान कयो गॾु तो गुण ॻाइण खां गोरा जेको तव्हांजे घर में हींअर क़ुर रखियो आहे न तव्हांजे मस्जिदुनि में क़ुर रखियो आहे न इन क़ुर खे जमा करण वारो उम्मत ताईं पहुचाइण वारो पूरी उम्मत खे हिकिड़े क़ुर जे नुस्खे ते गॾु करण वारो उस्मान जे उस्मान खे नथो मञी त पोइ क़ुर खे छो थो छातीअ सां लाई जे उस्मान खे नथो मञी त पोइ मस्जिद नबवी में वञी निमाज़ बि न पढ़ंदो कर छो त इहो प्लाट उस्मान जो वरितल पोइ मदीने जो पाणी बि न पीअंदो करे छो त मदीने जे पाणी में उस्मान गनी जी सबील शामिल हुआ सुभान अल्लाह तो मस्जिद नबवी खे तो सी अडियारी हुई तो खूह खरीद करे खैरात कई जारी हुई तुझा अजुर सवाब मलक तोरे न पवन पूरा उस्मान गनी तुझा उम्मत ते लखे थोरा सुभान अल्लाह असां सॼी ज़िंदगी अमल कयूं हिकिड़ो पुड़ बि कोन भरबो असांजा सॼी ज़िंदगी जा अमल हिकिड़ो पुड़ बि कोन भरबो पर वाह उस्मान तुंहिंजा अमल जंहिंखे मलाइक ॻणे न सघनि लिखी न सघनि ऐं मीज़ान हज़रत उस्मान जे अमलनि खे समाए न सघे एॾा उस्मान जा अमल सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॼु ताईं बि उस्मान गनी जी ख़ैरात हले थी पई मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां मस्जिद नबवी जे पासे में वॾियूं बिल्डिंगूं ठहियूं पियूं लिखियो पियो आहे वक़फ़ उस्मान बिन अफ़ान वॾियूं बिल्डिंगूं ठहियल आहिनि हाजी उन्हनि में वञी रहंदा आहिनि उन्हनि जी जेका मसवाड़ मिलंदी आहे न उहो ख़र्च लाहे पाए उस्मान गनी जो खातो खुलियल आहे मदीने जी बैंक अली में
उस्मान गनी जो खातो खुलियल आहे उतो जी नेशनल बैंक जेका आहे न उन में उस्मान गनी जो अॼु बि खातो खुलियल आहे बनियूं आहिनि प्रॉपर्टियूं आहिनि ज़मीनूं आहिनि बाग आहिनि उन्हनि में आबादी थींदी आहे उन्हनि जी जेका मिल्कियत ईंदी आहे उहा ख़र्च लाहे पाए उस्मान गनी जे खाते में जमा थींदी आहे मस्जिद नबवी जे बुहारियुनि ॾियण वारा पाणी पियारण वारा क़ुरान ठाहे संभाले रखण वारा उन्हनि ख़िदमत गुज़ारनि जूं पघारूं उस्मान गनी जे खाते मां वेंदियूं रब भली इन्हनि खे दौलत ॾिए न 1500 साल गुज़री वियो पर उस्मान जी सखावत अञा ताईं हले पई हाणे ज़ाहिरात इहे जेके लखे आबिद जे मस्जिद नबवी जे इन टुकड़े में जेको प्लाट उस्मान ख़रीद कयो हो इन में गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल खिज़र बि ईंदो आहे मस्जिद नबवी में अल्लाह जे वलियन जी 40 अब्दालन जी महफिल लगंदी आहे फैसला थींदा आहिनि मस्जिद नबवी में या कॾहिं तूर सेना जबल ते कॾहिं दिमश्क जे जबल अरबईन में ऐं कॾहिं मस्जिद नबवी में 40 अब्दालन जी गॾजाणी थींदी आहे त पोइ जिते अब्दाल वेही निमाज़ूं पढ़नि इहो सवाब उस्मान गनी जे खाते में ईंदो न रब पैसो ॾिनई बनियूं धार रब पैसो ॾिनई दुकान वठ ओताक ठाहे बंगलो ठाहे मरी वेंदे थी हिते धूड़ पई पाईंदी तोखे कब्र में को बि फ़ाइदो न मिलंदो पर उस्मान गनी वांगुरु सदको जारियो सालियो अमल करे छॾ मरण खां पोइ बि तुंहिंजो अजर मलाइक पिया लिखनि क़यामत अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण ॾाढो ॾुखियो थो लॻे गॾु करे रखंदा बैंकुनि में रखंदा तिजोरियुनि में रखंदा रबड़ वेड़े मां बि तुंहिंजे हिते पिते जो वाक़ुफ़ आहियां ख़बर आहे मूंखे रिकॉर्डिंग बाय जावेद भीम मोराई शानवाद भी कादरी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हुजूर जन ग़ज़वा ज़ातुर रिक़ा में वञनि पिया ॿियो भेरो हुजूर जन ग़ज़वा ग़तफ़ान में वञनि पिया ॿिनि जंगियुनि जे मौक़नि ते हुजूर फरमायो मदीने में मुंहिंजो जानशीन उस्मान मुझे मुसले ते नमाज उस्मान पढ़ाईंदो मुझो खलीफो मुझो जानशीन मुझे मसनद ते उस्मान गनी वेंदो जेके मदीने वारो साईं चूंडे पंहिंजो खलीफो बणाए जे उन्हे ते एतराज तो करी जण मदीने वारे साईं ते एतराज तो करी उन्हे सां दुश्मनी तो रखी जण मदीने वारे साईं सां दुश्मनी तो रखी सुभान अल्लाह मुझा दोस्तों तारीख इब्ने असाकिर में रिवायत उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु हजरत ज़ैद जो पुत्र ज़ैद के मदीने वारे साईं पुट्रेलो करे पालियो पुट्रेलो चओ ज़ैद जो पुत्र उसामा चेतो बासनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला मंजिल उस्मान बिसफ़तिन फिया लहम मदीने वारे मीर जे घर में गोश्त तैयार थियो ओ साईं फरमायो तो उसामा ए गोश्त जी प्लेट खणी वञ मुंहिंजी न्याणी मुंहिंजे न्याणे उस्मान जे घर पहुचाई तव्हां पंहिंजे न्याणियुनि जी संभाल लहंदा आहियो ईद बरात ते कुर्बानी कयई हिकिड़ो खाधी बि वरी फ्रिज भरे रखे अञा ताईं पियो आहे बिजली जी लोड शेडिंग गोश्त खराब थी धप करे वियो त बि न्याणी के भेण खे न मोकिलियो लक्षण तुंहिंजा बि लिखण जहिड़ा
मुझे सोने हबीब प्लेट गोश्त जी भरियल फरमायो ए उसामा ये खणी वञ मुझी न्याणी मुझे नाठी उस्मान जे घर पहुंचाए मालूम छो त चङो चोखो हुजे ईद बरात हुजे खुशी जो मौक़ो हुजे पंहिंजे न्याणियुनि खे यादि करण मदीने वारे मीर जी सुन्नत न्याणियुनि जी संभाल लहण लजपाल नबी जी सुन्नत पुट त शोधो उहो त मोचड़ो हणी बि वठंदी पुट खे न ॾींदे न त छाती खां पकड़े बि वठंदी पर न्याणियूं निमाणियूं ओ मिठा जॾहिं न्याणी परणजी वेंदी आ त उहा पंहिंजे अबाणनि जो दर पई ॾिसंदी आ राहूं पई निहारींदी आ त मुंहिंजे अबाणनि खे शल यादि पवां ओ उमर अबाणा हथ में याद आया उमर अबाणा ओ रोई तन ले रातियूं रोई तन ले रातियूं पलव मुंह पुसाया उमर रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाद भी कादरी पंहिंजे न्याणियुनि जी संभाल लहो पंहिंजे भेनरुनि जी संभाल लहो न्याणियूं परदेसियाणियूं तव्हांजे कुर्ब तव्हांजे मोहबत तव्हांजे शफ़क़त जूं मोहताज हूंदियूं आहिनि मुंतज़िर हूंदियूं आहिनि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब हजरत उसामा बिन ज़ैद थो चवे त गोश्त जी प्लेट खणी मां बीबी रुकैया ऐं हज़रत उस्मान जे घर वियुसि फजअलतु मर्रतन अनज़ुर इला वजह रुकैयत व मर्रतन व इला वजह उस्मान उसामा ॿारड़ो हो या त पर्दे जे हुकुम नाज़िल थियण खां अॻु में जी ॻाल्हि आहे चए थो हिकिड़ी नज़र उस्मान जे चेहरे खे ॾिठम ॿी नज़र बीबी रुकैया जे चेहरे खे ॾिठम जहिड़ो घोट तेड़ी वञे जहिड़ो घोट सुहिणी सूरत वारो तेरी कुंवार सुहिणी सूरत वारी वाह जो जोड़ो चए थो फलम्मा रजात जॾहिं मोटी आयुसि सालनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हुज़ूर जन वटि मोटी आयुसि साईं जन पुछा कई त ए उसामा गोश्त पहुचाए आए हा या रसूल अल्लाह पहुचाए आयुसि साईं फरमायो दखलत अलैहिमा मुझी न्याणी ऐं मुझे नाठी वटि वें कुलतु नाम हा या रसूल अल्लाह वियुसि फहल राईत ज़ौजन आसन मिनहुमा ए उसामा भला मूंखे त ॿुधाए अहिड़ो जोड़ो तो अॻ में को ॾिठो कुलतु ला या रसूल अल्लाह मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अहिड़ो हसीन जोड़ो मूं ज़िंदगी में ॿियो न ॾिठो सुभान अल्लाह जहिड़ो उस्मान शान वारो तेड़ी तुंहिंजी न्याणी रुकैया शान वारी सूह में सूरत में सीरत में इखलाक में किरदार में शफ़क़त में प्यार में उस्मान पंहिंजी जाइ ते बेमिसाल त रुकैया पंहिंजी शान में बेमिसाल अहिड़ो जोड़ो मूं न ॾिठो
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह उस्मान तुंहिंजो फाग। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था हज़रत लूत अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी पंहिंजे ज़ाल सां गॾु हिजरत कई हुई। उन खां पोइ ॿिए कंहिं बि ईअं हिजरत न कई जीअं उस्मान गनी पंहिंजी घर वारी सूदो हिजरत करे हबशा जे मुल्क ते वियो। पहिरियों मुहाजिरा लूत अलैहिस्सलाम खां पोइ जे पंहिंजी घर वारी सां गॾिजी हिजरत कई। सुभान अल्लाह। साईं फरमायो जेॾी महिल बीबी उम्मे कलसूम जो निकाह हज़रत उस्मान सां थियो त साईं फरमायोसि ए उम्मे कलसूम तोखे जेको घोट ॾिनो अथम जंहिंसां तुंहिंजी शादी कई अथम उस्मान गनी इन बालके अशबहुन्नास बिजद्दिके इब्राहीम व अबीके मुहम्मद। उम्मे कलसूम तुंहिंजो जेको घोट आहे न इन जी शबीह इन जी सूरत मुहांडो चेहरे जा वर्ण तुंहिंजे ॾाॾे इब्राहिम खलील जहिड़ा आहिनि ऐं तुंहिंजे बाबे मुहम्मद करीम जे मुहांडे सां जे मुहांडो मिले थो तुंहिंजे घोट उस्मान जो। सुभान अल्लाह। चइबो आहे न यार हिन जी सूरत फलाणे सां मिले यार तोखे ॾिठो मूंखे फलाणो यादि अची वियो चवंदा आहियो जी यार अॼु हिन माण्हू खे ॾिठो त मुंहिंजो संगती फलाणो यादि अची वियो हिन जा मुंहं उन सां मिलनि था चवंदा आहिनि। साईं फरमाइनि था ए उम्मे कलसूम तुंहिंजे मुड़स जा मुहांडा मिठे मुहम्मद सां मिलनि था। जद्दुल अंबिया इब्राहिम खलील सां मुहांडा मिलनि था त उस्मान गनी जा मिलनि। जंहिंजी शबीह मुहम्मद करीम जे शबीह जहिड़ी इब्राहिम खलील जे शबीह जहिड़ी ऐं जंहिंखे मदीने वारे मीर पंहिंजो करे नाठी बणायो ॿुधाए उन उस्मान जो शान आहे या न आहे? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। हिकिड़ी हदीस ॿुधायां थकिजी पिया आहियो अल्लाह जेके जेके थक आयो इहे हथ मथे खणो आहियो थका जी अॼु दिलि चवे थी टे पारी ॿे पारी पई गॾाए पढ़ो अल्लाह यानी ॿे पारी जो टाइम पूरो थिए टे पारी शुरू थिए पंहिंजे पंहिंजे वक़्त में वेंदो। अल्लाह सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो लयदखुलन बिशफाअत उस्मान सबून अल्फन कुल्लुहुम कद इस्तौजबुन नारिल जन्नत बिगैर हिसाब। जरूर बिल जरूर इए थींदो ये थियणो आहे ये थींदो क़यामत जे ॾियारे उस्मान गनी जी शफाअत सां 70,000 माण्हू बिना हिसाब जे जन्नत में घणा 70,000 माण्हू जन जे लाइ दिस्तौजबुन्नार जन ते जहन्नम वाजिब थी चुको हूंदो दोज़खी पक्का कट्टा जहन्नमी हूंदा 70,000 पर उस्मान शफाअत कंदो 70,000 कर बि हिसाब न पुछंदो बिना हिसाब जे फरमाईंदो हलो जन्नत ॾे उस्मान शफाअत कई हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
जंहिंजी शफ़ाअत सां 70,000 गुनहगार जन्नत जहन्नम वाजिब थी चुको उहे जन्नत में वञनि त इन उस्मान जो पंहिंजो शान छा हूंदो आहे जी पोइ जेकॾहिं तव्हांजी हज़रत उस्मान गनी सां मोहबत आहे न त पोइ हिकिड़ी ख़ुशख़बरी मूं वटि बि तव्हांजे लाइ आहे पहिरीं मूंसां उहे हथ मथे खणी मूंखे ॿुधायो जंहिंजी उस्मान गनी सां मोहबत आहे उहे आहे पोइ हाणे ख़ुशख़बरी ॿुधो अल मरउ मा मन अहब क़यामत जे ॾियारे इंसान उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मोहबत हूंदी जे तुंहिंजी उस्मान सां मोहबत आहे त क़यामत जे ॾियारे हज़रत उस्मान सां सुभान अल्लाह ऐं मां पहिरीं हदीस ॿुधाए चुको आहियां त उस्मान किथे हूंदो खोड़ो लॻो जी तव्हांजी मोहबत उस्मान सां तव्हां हूंदो उस्मान गनी सां गॾु उस्मान गनी हूंदो मदीने वारे मीर सां गॾु त पोइ तव्हां किथे हूंदो हा सुभान अल्लाह नबी जा सहाबी हड़ई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती सुभान अल्लाह नबी जा सहाबी हड़ई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि आहिनि जन्नती नबी जा सहाबी सभई जन्नती जला ज़बान ॾिनी अथई त चओ आहिनि जन्नती नबी जा साबी सभई जन्नती नबी जा सहाबी सभई जन्नती ओ उन्हनि जो दस्यो शान क़ुर्आन मथन राज़ी रब पाक रहमान जमायत रब्बानी उहा रहमती आहिनि जन्नती आहिनि जन्नती सहाबन जो जेको खिला खोर अकुल खां सुफे दल उहो ढोर ॿियो छा चवां ओ सहाबन जो जेको खिला खोर अकुल खां सुफिया दल उहो ढोर नहीं दो हिते हुत उहो फरहती आहिनि जन्नती काब ज़बान चुप न हुजे आहिनि जन्नती ओ आहे करे मुला जो सहाबन से प्यार तव्हां सभु मुंहिंजा शाहिद थिजो क़यामत में खुदा जो कसम हे रब जो क़ुर आहे मुंहिंजे हथ में फ़यूज़ुल फ़ुरक़ान मूंखे क़ुर जो कसम आहे त मूंखे मुस्तफ़ा जे सभिनी साहबनि सां प्यार तव्हां शाहिद थिजो ऐं मां पंहिंजे मुरीदनि खां बि इहो आद वठंदुसि त मुंहिंजे नबी जे हर असाबी सां हिन क़ुर जो कसम खणो हिन क़ुर जो मदीने वारे साईं जे सभिनी साहबनि सां प्यारा हर सहाबी नबी आहे करे मुला जो साहबन से प्यार संदन सिक में सीनो अथम तारों तार सदा आऊं साहबन संदो महबती आहिनि जन्नती नबी जा सहाबी
सभई जन्नती आहिनि जन्नती 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 सुभान अल्लाह असां नबी जे असहाबन सां बि प्यार रखंदा आहियूं नबी जे अहल बैतन सां बि बस इहो इन लॻे मौज़ूअ में इहो बि कसम खणी छॾियूं त असांजो हुज़ूर जे घराणे सां मुस्तफ़ा जे अहल बैतन सां बि प्यारा इन ॻाल्हि ते बि कसम आहे अल्लाह मदीने वारे साईं जे असहाबन सां असांजो प्यारा नबी जे अहल बैतन सां असांजो प्यारा मदीने वारे साईं जे प्यारे पाक घराणे सां असांजो प्यारा जंहिंखे नबी जे अहल बैतन सां प्यारा साॼो हथ मथे करे सुभान अल्लाह जंहिंखे नबी जे असहाबन सां बि प्यारा ॿई हथ मथे करे अल्लाह शुक्र आहे असांखे इहे ॿिन्ही ज़ातियुनि सां असांखे मोहबत आहे छो त असां नक्शबंदी पायूं असां कादरी पायूं जी कन वटि रुॻे नक्शबंदी फैज़ हूंदो आहे कन वटि रुॻे कादरी हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह दिलबर आबाद में अचण वारनि वटि नक्शबंदी फैज़ बि आहे कादरी अल्लाह मिलियूं नेमतूं ज़ाहिरी बातिनी असां कादरी 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 असां कादरी कादरी बगदाद वारो जो पीरने जो पीर असांजो सो मुर्शिद आदम दस्तगीर गुलामी निबी जैसी दम आखिरी असां कादरी कादरी मिलियूं नेमतूं बातिनी ज़ाहिरी कादरी 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 असां सो मुर्शिद सुहिणो सचो उहो आल नबवी अलीअ जो बचो सदा पिया हणूं नारे हैदरी असां कादरी 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 नारे हैदरी सुभान अल्लाह नारे हैदरी नारे सदा पिया हणूं नारे हैदरी असां कादरी 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 सुभान अल्लाह संदन शान आला ऐं बाला इल्म वलियन मथां जो आहे कदम खुदा खुद ॾिनस सरवरी बरतरी असां कादरी 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 असां कादरी 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 संदन फैज़ जारी जहानन अंदर खाए जग उन्हनि जो नूरानी नंगर मिलियो वंड जन से रहन ज़ाकिरी असां कादरी 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 आहे गौस आज़म जो आला मकाम उहो मुंहिंजो आका मां उन जो ग़ुलाम सुभान अल्लाह कबूलींदा शलकार कर मुला चाकरी असां कादरी कादरी कबूलींदा शलकर मुला चाकरी असां कादरी 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 मिलियूं नेमतूं ज़ाहिरी बातिनी असां कादरी 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब जा शुक्राना अॼु त मूंसां हिकिड़ी ॻाल्हि जो वाइदो कयो त तव्हां हिकिड़ो भेरो बरकातू नफ़िल शुक्राने जो ज़रूर पढ़ंदव इंशाअल्लाह मां बि पढ़ंदुसि तव्हां पढ़जो इंशाअल्लाह बरकातू नफ़िल शुक्राने जो मौला असांखे अहल बैतन जो हुबदार कई असहाबन जो हुबदार बणाई कादरी ऐं नक्शबंदी फैज़ सां असांजे सीननि खे नूरानी कई मौला तुंहिंजा शुक्राना
सुभान अल्लाह कंदो। असांखे दिल पर सां यारो बणाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाँ सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम मुझा दोस्तों उस्मान गनी शफकत जो पे कर रहा रहमत जो पे कर रहा बाझ जो पे कर रहा सखावत जो पे कर रहा इल्म हिल्म बुर्दबारी जो पे कर रहा उस्मान गनी जी सीरत मजा उम्मत के सबक तो मिले त तव्हां बाझ वारा बणजो रहम वारा बणजो शफकत वारा बणजो गरीबन जा गमख्वार बणजो मिस्कीनन जा मददगार बणजो उस्मान गनी उम्मत जो मुर्शिद हुआ जंहिं सबक सेखारियो आ त तव्हां हिल्म इल्म बुर्दबारी पंहिंजे सीने में बाज शफकत पैदा कयो क़यामत में उस्मान गनी सां गॾु ऐं मदीने वारे साईं फरमायो इमाम बुखारी इमाम मुस्लिम रिवायत आंदी आहे हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाइनि था मल्ला यरहमुन नास ला यरहमुहुल्लाह जेको माण्हुनि ते रहम न कंदो न अल्लाह बि उन ते रहम न कंदो हां तव्हां रहम वारा बणिजो माण्हुनि ते रहम कयो त आसमान वारो रब वरी तव्हांजे मथां रहम कंदो मल्लम यरहमिन नास ला लम यरहमुहुल्लाह जेको माण्हुनि जे मथां रहम नथो करे न त अल्लाह बि उन जे मथां रहम कोन कंदो ॿी हदीस पाक में आ इमाम तबरानी रिवायत आंदी आहे मल्ला यरहमु मन फिल अर्द ला यरहमहु मन फिस समाए जेको ज़मीन वारनि ते रहम नथो करे आसमान वारो रब उन ते रहम न कंदो पोइ तव्हां रहम कंदो रहम वारा थींदो बाझ वारा थींदो मदीने वारे साईं फरमायो त लैस मिन्ना मल्लम युवक्किर अल कबीर व यरहम सगीर जेको वॾनि जी इज़त न करे नंढनि ते बाझ न करे इहो असांजो न आहे इहो माण्हू असांजो न आहे मुस्तफ़ा करीम जो गुलाम उहो आहे जेको वॾनि जी इज़त नंढनि ते बाझ कंदो जी सुभान अल्लाह बचड़नि ते बाझ जानवरनि चीतनि ते बाझ ऐं झिरकिड़ी आहे न उन ते बाझ जे माण्हू कंहिं झिरकी खे मारियो न बग़ैर सबब जे झिरकी खे मारी इहा झिरकी अल्लाह वटि चीकाट कंदी रड़ियूं कंदी मौला इन खां पुछ मूंखे छो मारियो हा मदीने वारे साईं फरमायो त मन कतल अस्फूरन अबसन अज इला अल्लाह यौम अल क़ियामा यक़ूल या रब इन फलानन कतलनी अबसन वलम यक़तुलनी मनफा क़यामत जो ॾियारो थींदो या झिरकी जंहिंखे कंहिं मारियो आहे न या रड़ कंदी दाह कंदी अल्लाह वटि शोर ऐं ख़ोगा कंदी मौला हिन मूंखे मारियो के मक़सद जे लाइ न मारी दवा जे लाइ ग़िज़ा जे लाइ मारे मूंखे भला रधे पचाए खाए हा त बि सुठो न हरू भरू मूंखे मारे छॾी गुलेरी हणी मूंखे मारे छॾी मौला हिन खां पुछ मूंखे छो मारियो हुई इहा झिरकी बि अल्लाह वटि फरियादी थींदी ओ मिठा के झिरकी के जीत के जानवर जे मथां बि बेरहमी न कयो उन्हनि ते बि बाझ ऐं शफ़क़त कयो उस्मान गनी जो सबक जो मदीने वारे साईं जी तालीम हां वणेव ॻाल्हि ऐं जंहिं माण्हू जे मन मां मेहर निकिरी वई बाझ ऐं शफ़क़त निकिरी वई उन जे अंदर मां ईमान निकिरी वई जेको जानवरनि जीतनि ते बाझ नथो करे न उन जे अंदर में ईमान न आहे छो त हया ऐं ईमान इहे ॿई शयूं गॾु रहंदियूं
जंहिंजे अंदर में ईमान हूंदो उनजे अंदर में हया हूंदो, जंहिंजे अंदर में हया हूंदो उनजे अंदर में ईमान हूंदो। जेकॾहिं ईमान निकिरी वियो त हया निकिरी वेंदो, जे हया निकिरी वियो त ईमान निकिरी वेंदो, हया आयो त ईमान अची वेंदो, ईमान आयो त हया अची वेंदो। इहे ॿई शयूं गॾु रहंदियूं। जे तव्हांजे अंदर में हया नाहे त पक ॼाणो तव्हांजे अंदर में ईमान कोन्हे। जे तव्हांजे अंदर में हया हुआ त पक सम्झो तव्हांजे अंदर में ईमान हुई। जानवरनि ते, पखियुनि ते, जीतनि ते, किविलियुनि माकोड़नि ते बि बाज कयो, शफ़क़त कयो। अल्लाह ताला तव्हांजे मथां बाज ऐं शफ़क़त कंदो। हा असां बि सगोरो हज़रत यहया बिन मुर्रा थो चवे त हिकिड़े ॾींहुं मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि वेठो, जालिसन ज़ात यौमिन। हिकिड़े ॾींहुं मां आख़िरी हदीस बयान थो कयां, मूं ॾे तवजो कयो। साईं जन जे ख़िदमत में वेठो हुजां, इस जा जमलुन यख़ुब हत्ता ज़रफ़त ऐना। हुजूर जन जे वेठा हुजनि, हिकिड़ो उठ आयो, सो महबूबन करीमन जे अॻियूं अचे किरी पियो, पंहिंजो अॻियूं टंगूं हीअं पखेड़ियईं। साईं जन जे अॻियां वेठो त उठ जे अखियुनि मां ॻोढ़ा बहनि, उठ रोए पियो। कुर्बान मदीने वारे साईं जे शफ़क़तुनि जे मथां, जेको जानवरनि जे मथां बि बाज कंदो आहे, जानवरनि जूं ॿोलियूं सम्झंदो आहे, उनजा ॾुख दर्द सम्झंदो आहे। असां बि चए थो मां ॾिसां वेठो, सुम ज़रफ़त ऐनाह, उन उठ जूं अखियूं वहनि पियूं, लुड़क वहनि पिया। मदीने वारे साईं फरमायो त वैहक उनदुर लिमन हाज़ल जमल। हुजूर जन फरमाया, छोकरा वञी ॾिस त ही उठ कंहिंजो आहे, वञी ॻोल्हे आ हिन उठ जो मालिक केरु आहे। पोइ असां बि चए थो त फ़ख़रजतु अल्तमिसु साहिबहू फवजदतु लिरजुलिन मिनल अंसार। असां बि चयो त मां विस ॻोल्हे 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 ख़बर पई त फलाणो अंसारी जेको आहे इन उठ जो मालिक उहो आहे। उनखे वठी आयुसि तो कि अल्लाह जो नबी सॾे थो। पोइ जेॾी महिल उहो माण्हू आयो, हुजूर जन पुछो त हे उठ तुंहिंजो आहे? हा या रसूल अल्लाह मुंहिंजो। पाण फरमाए त हिन उठ जो छा मामिलो आहे? उन माण्हू चयो, उन उठ जे मालिक जो, ला अदरी वल्लाह मा शानुहु, मुंहिंजा साईं मूंखे ख़बर न आहे त हिन उठ खे छा थियो आहे, छो रोए थो, छो तव्हां वटि दां खणी आयो आहे। साईं जन फरमाए त उठ तूं ॿुधाए छो थो रोई? ऐं हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि त उठ ज़मीन तां उथियो ऐं हुजूर जन जे वेझो आयो, साईं जन जे गल मुबारक ते पंहिंजो हीअं कंध ते कंध रखे साईं जन जे गल सां हुजूर जन उनखे गिराटड़ी पाती, उठ जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया। या रसूल अल्लाह, जॾहिं मां जवान हुयुसि, मूंखे बार खयऊं, मूं ते सवारियूं कयूं, मूंखों ख़िदमतूं वरितऊं, हाणे मां पोड़ो थी वियो आहियां। न मूंखे गाह सही थो मिले, न मूंखे पाणी सही थो मिले। या रसूल अल्लाह, मां तव्हांजे दर ते दाह खणी आयो आहियां। कुर्बान मुंहिंजे नबी सोणे जी ज़ात जे मथां, जेको जानवरनि जूं ॿोलियूं सम्झे ऐं उन्हनि जो बि दाद फरियाद करे, उन्हनि जी दाह जो इंसाफ़ अदल करे, त मदीने वारो साईं। या रसूल अल्लाह, सॼी ज़िंदगी मूंखों ख़िदमतूं वरितऊं, हाणे पोड़ो थी वियो आहियां, मुंहिंजी ख़िदमत नथा कनि, हाणे मूंखे कोहनि पिया। या रसूल अल्लाह, मां भॼी आयो आहियां तव्हां वटि। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त ए उठ जा मालिक, हिन जी रक़म मूंखों वठि ऐं उठ मूंखे खपाए ॾे। अर्ज़ की या रसूल अल्लाह, पैसा तव्हां खां कहिड़ा वठंदुसि, तव्हांजी मिल्क आहे, तव्हांजे हवाले कयूं। पर न, मूंखों
पैसा वठ अगर तू हिबो करी तो त मां उहो बि कबूल करण जे लाइ तयार आहियां जे चवी तो के पैसा ॾियां पो उन चयो बल हुव लक या रसूल अल्लाह बिना पैसनि जे मूं तव्हां जे हवाले कयो पो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन ते हिकिड़ो निशान कयो निशान करे फरमायूं त ही मुहम्मद जो उठ आहे हिन खे केर हथ न लाए हिन खे केर कोहे क़त्ल न करे ही मुंहिंजो उठ आहे हिन खे जंहिंखे बि पुॼे गाह चारो ॾिए हिन जी संभाल लहे हिन जी ख़िदमत करे ही मुहम्मद जो उठ हाणे उहो उठ जितों जे मदीने जी गली मां गुज़रे हर को चइबो आहे नबी सोणे जो उठ आहे को गाह ॾिए को पाणी ॾिए को ख़िदमत करे उन उठ जा वारा न्यारा कुर्बान वंजे मुझे सोने नबी उम्मत के सबक सेखारियो त जानवरन सां बि हीअं रहम हीअं बाज हीअं शफ़क़त कबी आहे वदा तू मुसलमान सदाई तू फकीर सदाई तू कादरी नक्शबंदी सदाई तुझे अंदर में बाज न हुजे तुझे अंदर में शफ़क़त न हुजे तुझे अंदर में रहम ऐं तरस न हुजे त पोइ तू कहिड़ो फकीर थिए कहिड़ो तू हुजूर जो आशिक रसूल थिए ओ मिठा जेकॾहिं मुस्तफ़ा जो आशिक आहीं त पंहिंजे अंदर में रहम तरस बाज शफ़क़त पैदा कर हर कंहिं सां इंसाननि जीतनि जानवरनि सां भलाई चङाई कबूल आहे अमल कंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब ओ मिठा हो अॼु असां सभु इन ॻाल्हि ते अहद कंदासीं त इंशाअल्लाह उस्मान गनी जे सुन्नत खे जियारींदे हिल्म ऐं बुर्दबारी सखावत ऐं इनायत ऐं बाज ऐं रहम पंहिंजे दिलि में पैदा कंदासीं छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे अमल कंदव अलाह करीम मूंखे बि तव्हां असां सभिनी खे इन ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं क़ुरान सां रिश्तो जोड़ियो क़ुरान पढ़ो क़ुरान समझो ही क़ुरान मजीद फयूज़ुल फुरकान नओं छापो आयो आहे क़ुरान मजीद जो ही पाक कलाम रब जो कलाम इन खे पढ़ो जीअं दुश्मननि क़ुरान सां दुश्मनी कई आहे तव्हां वरी बहितर क़ुरान सां दिलि लायो क़ुरान सां मोहबत रखो चओ त क़ुरान असांजे दिलुनि में आहे क़ुरान असांजे सीननि में आहे क़ुरान अरबी में आहे पर ही तव्हां सिंधी तर्जुमो पढ़ो त क़ुरान तव्हां सां मुतालबो कहिड़ो थो करे क़ुरान तव्हांखे छा थो सेखारे वठंदव क़ुरान पढ़ंदव क़ुरान सिखंदव बच्चनि खे बि क़ुरान पढ़ाईंदव ऐं ही ताज़ा ताज़ा नवां किताब छपजी आया आहिनि हिकिड़ो किताब आहे नालनि जा असरार ॾाढो भलो किताब आहे नाला कहिड़ा रखजनि कीअं रखजनि कहिड़ा नाला न रखजनि कहिड़ा रखजनि भला नाला पुटनि जा न्याणियुनि जा नाला ही नालनि जे मौज़ू ते किताब आहे ॿियो किताब आहे महिमान ऐं मीज़बान महिमान जा हक़ कहिड़ा आहिनि महिमानी कीअं कजे महिमान जो शान छा आहे महिमानी करण वारे खे छा थो मिले टियों किताब आहे अरमग़ान बगदाद जे हे किताब पढ़ियो अॼु बगदाद शरीफ़ घुमी आया बगदाद शरीफ जूं ज़ियारतूं बगदाद शरीफ पीरनि जे पीर दस्तगीर जी दरबार हज़रत इमाम मूसा काज़िम जी दरबार इमाम आज़म अबू हनीफ़े जी दरबार इमाम ग़ज़ाली जी दरबार पढ़ो तव्हां ॼणो अलाह वारनि जो दीदार करे आयो चुमण जा अक़साम ऐं अहकाम चुमण पंहिंजे बैतुल्लाह शरीफ खे चुमण हजर असवद खे चुमण क़ुरान पाक खे चुमण पंहिंजे बच्चनि खे चुमण कहिड़ो चुमण हलाल आहे कहिड़ो चुमण हराम आहे इन मौज़ू ते ही किताब आहे ऐं ही मुंहिंजी डायरी आहे 1985 जी रब्बानी राज़
उन दौर में मुंहिंजी पंहिंजी जेका कैफ़ियत हुई ऐं मुंहिंजा रातियूं ॾींहं उन्हनि जा तज़किरा आहिनि, तसवुफ़ जूं ॻाल्हियूं आहिनि, बाबा साईं जन जी सोबत में मूं छा सिखियो, छा पिरायो, पंहिंजे मुर्शिद जे अॻियां मां कीअं हुयुसि, उहो तव्हांखे तज़किरो हिन किताब में मिलंदो ऐं ॾाढो दिलचस्प किताब आहे। पढ़ंदो त इंशा अल्लाह ताला तव्हांजे दिलि जी कैफ़ियत मटिजी वेंदी। अल्लाह करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. يا الله हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। हज़रत उस्मान गनी जे सदके उन जी